अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, डिविज़नल कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण चयो आहे त सिंध ज़रूरी खाद खुराक वारियुनि शयुनि जी ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं क़ीमतुनि ते ज़ाब्ता अख़लाक़ एक्ट 2023 तहत मुनाफ़ेख़ोरनि जी रोकथाम ख़िलाफ़ डिवीज़न जे समूरनि ज़िलनि जे नंढियुनि मार्केटुनि में सरकारी अघनि खे यकीनी बनाए अवाम खे फौरी तौर ते रिलीफ ॾिनो वञे। शहबाज़ बिल्डिंग हैदराबाद में बुनियादी ज़रूरी शयुनि जे अघनि ते ज़ाब्ते ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी जी रोकथाम जे सिलसिले में कारकर्दगी जाइज़ा इजलास थियो। इजलास में डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनुल आबिदीन मेमण, असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद खुराक खाते जे अमलदार, डायरेक्टर ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस कंट्रोल सिंध ऐं मार्केट प्राइस कमेटी जे अमलदारनि शिरकत कई, जॾहिं त डिवीज़न जे समूरनि डिप्टी कमिश्नरनि ऐं असिस्टेंट कमिश्नर वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई। इजलास में खुराक खाते, मार्केट प्राइस कंट्रोल कमेटी डिवीज़न जे डिप्टी कमिश्नरनि डिविज़नल कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण खे ज़िले में ज़रूरी शयुनि जे मुक़ररु कयल सरकारी अघनि बाबति अमल दरामद ते ब्रीफिंग ॾिनी। कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण चयो त ताज़ो ई सरकारी सतह ते महांगाई में वाज़े घटिताई रिकॉर्ड कई वई आहे ऐं पेट्रोल जा अघ बि घटि थिया आहिनि, जंहिंखे नज़र में रखंदे होलसेल ऐं रिटेल मार्केट में अवाम खे रिलीफ फ़राहम करण जी सख़्तु ज़रूरत आहे। हिन वधीक चयो त ज़िले जी इंतिज़ामिया फौरी तौर ते सरकारी अघनि जी कंट्रोल लिस्ट अपडेट करे नंढियुनि ऐं वॾियुनि वाइकुनि जो दौरो कनि ऐं सरकारी अघनि ते अमल दरामद कराइण खे यकीनी बनाइनि। कमिश्नर हैदराबाद चयो त गुज़िरियल 6 महीननि दौरान ज़रूरी शयुनि ऐं पेट्रोल जे अघनि में घटिताई रिकॉर्ड कई वई, पर उन जा समरात अवाम ताईं पहुची न आहिनि सघिया। हिन चयो त सरकारी सतह ते अघ घटि थियण बावजूदि मार्केट में पुराणनि अघनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयो वञे। कमिश्नर हैदराबाद चयो त समूरनि ज़िलनि में प्राइस लिस्ट अपडेट करे मार्केटुनि में मोकिलियूं वञनि ऐं अमल दरामद न कंदड़नि वापारियुनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ क्रैक डाउन करे सिंध ज़रूरी शयुनि प्राइस कंट्रोल एक्ट जे तहत ॾंड लागू करे अवाम खे भरपूर रिलीफ ॾिनो वञे। कमिश्नर हैदराबाद डिवीज़न जे समूरनि डिप्टी कमिश्नरनि खे हिदायत कंदे चयो त हू पाण होलसेल मार्केटुनि जो दौरो कनि ऐं अघनि ते ज़ाब्ता अख़लाक़ जी भञकड़ी कंदड़ सख़्तु एक्शन वठी ॻरा ॾंड पिणु लागू कनि।